नाज़रीन, निदोश शहर खां मुर्तज़ा बशीर जी रिपोर्ट मूजिब निदोश शहर भरिसां ॻोठ आचार मंछरी में 30 वरियनि जो पौरियत नाथो मंछरी ज़ेर जी तकलीफ़ सबबि इलाज कराइण बावजूदि फ़ाइदो न थियण सबबि 8 महीननि खां खट ते पियल आहे। जॾहिं त संदसि घरवारी ज़रीना मंछरी ऐं मासूम धीअरनि मदद जी अपील कंदे चयो त गुज़िरियल 8 महीननि खां ज़ेर जी तकलीफ़ सबबि घर जो अकेलो कमाईंदड़ खट जे हवाले थी वियो आहे, जंहिं सबबि घर में पेट समूरो हलो तलो विकिणी इलाज करायो आहे पर को फ़ाइदो न थियो आहे। हुननि वधीक ॿुधायो त डॉक्टरनि मूजिबि संदसि इलाज कंहिं वॾी अस्पताल में मुमकिन आहे, जंहिं ते लखनि रुपया ख़र्च ईंदो, पर असां मिसकिन माण्हू हिन वक़्तु खाइण लाइ परेशान आहियूं। कमाइण वारो बीमार हुजण करे हकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि सिंध सरकार ऐं सरहदी वारनि खां अपील कंदे घुर कई आहे त नौजवान पौरियत नाथो मंछरी जो इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।